साचो सतराम। सच सतराम समझायो। शीतला या शीतला पूजन जो मकसद है पूजा ए पवित्रताई सा ज़हनी जिस्मानी ए माहौलियाती सुख ए शांति जी रहमत खे पाए। सोनी सचे साईं दर यही अरदास त अहिड़ी सुमत दे जो सदा पूजा ए पवित्रताई में प्रीत बनी रहे ए सदाई सुख समृद्धि ए शांति के पाईंदा रहो। सो थदड़ी जे पावन पर्व ते तो सभिनी भावरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज डेवली साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाओं वाधायूं वाधायूं वाधायूं। साचो सतराम।